अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आशिक रहमान व्लॉग में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो, अॼु जी सिंधी अपडेट इहा आहे त मशहूरु नाले वारो फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी जेको आशिक मजबूर आहे भली केॾो बि कंधार हुजे जे सॉन्ग खां पॉपुलर थियो। जी हा दोस्तो, तव्हांखे ख़बर हूंदी त ग़ुलाम हुसैन उमरानी ऐं सदफ भुट्टो जो जेको स्कैंडल आहे उनजो बि घणो सोशल मीडिया ते सोशा हली रहियो आहे। दोस्तो, अॼु जी न्यू अपडेट इहा आहे त मशहूरु नाले वारो फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी ऐं मशहूरु होस्ट सदफ भुट्टे जी जेकी आहे इहा अनोखी हिकिड़ी फ़िल्म तयारु थी रही आहे जंहिंजी रिकॉर्डिंग अनक़रीब शुरू थियण वारी आहे। सो उन फिल्म जो नालो जेको आहे ज़रा जे मुताबिक़ दिलि लॻी चयो थो वञे। जी हा दोस्तो, दिलि लॻी फ़िल्म जेकी आहे कंहिं बि सिंधी चैनल जी तरफ़ां इंशाल्लाह ईद उल अज़हा जे मौक़े ते रिलीज़ थी वेंदी ऐं इन फिल्म में सिंध जा काफ़ी नाले वारा आर्टिस्ट पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा ऐं ज़रा जो चवणु आहे त इन में असद कुरैशी, साइनसार शाह, जेके बि सिंध जा नाले वारा आर्टिस्ट आहिनि उहे हिन फिल्म में पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदा। त दोस्तो, असांखे ऐं तव्हांखे ज़रूरु इन फिल्म जो इंतज़ारु रहंदो। ईद उल अज़हा जे मौक़े ते दिलि लॻी फ़िल्म सदफ भुट्टो ऐं ग़ुलाम हुसैन उमरानी जी हिकु यादगार फ़िल्म ऐं ॿुधण में आयो आहे त इहा हिननि ॿिन्हिनि जी लव स्टोरी जे मथां फ़िल्म ठहियलु आहे। सो डायरेक्टर ऐं राइटर काफ़ी महिनतनि खां बाद इन्हनि ॿिन्हिनि खे मनायो आहे त हिक ॿिए सां इहे गॾु कमु कंदा। सो इंशाल्लाह तव्हां असां गॾु थी ईद उल अज़हा ते इहा फ़िल्म ॾिसंदासीं, दिलि लॻी। जी दोस्तो, हिकु चकर ॿीहर असां नाज़रीन खे आगाह कंदासीं त ग़ुलाम हुसैन उमरानी ऐं सदफ भुट्टे जे लव स्टोरी जे मथां ठहियलु हिकिड़ी फ़िल्म दिलि लॻी अनक़रीब जी रिकॉर्डिंग शुरू थियण वारी आहे ऐं ज़रा जे मुताबिक़ जेको आहे त हीअ ग़ुलाम हुसैन उमरानी ऐं सदफ भुट्टो जी रियल लव स्टोरी जे मथां ठहियलु फ़िल्म आहे। हीअ अनक़रीब जेको आहे तंहिंजी रिकॉर्डिंग शुरू थींदी ऐं कंहिं न कंहिं सिंधी चैनल सिंध टीवी, KTN, धरती टीवी जी तरफ़ां इहा फ़िल्म ईद उल अज़हा जे मौक़े ते रिलीज़ कई वेंदी ऐं ज़रा जो इहो चवणु आहे त सिंध जा मशहूरु आर्टिस्ट जेको आहे इन फिल्म में कमु कंदा ऐं पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। जी दोस्तो, जिन्हनि दोस्तनि असांजे चैनल आशिक रहमान व्लॉग खे सब्सक्राइब नाहे कयो, उहा असांजे चैनल आशिक रहमान व्लॉग खे सब्सक्राइब करनि ऐं बेल जे आइकन खे बि ज़रूरु टाइप करनि। इंशाल्लाह अहिड़ी मज़ेदार ऐं न्यू अपडेट जेका तव्हांखे किथे बि न मिलंदी, सो असां इहा अपडेट तव्हांखे ॾींदासीं। सो असांजे चैनल खे हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे अर्ज़ु कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे आइकन खे बि ज़रूरु टाइप कयो। इंशाल्लाह असां ॿी कंहिं अपडेट सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताणी असांखे ॾियो इजाज़त। जाॾे पेर ताॾे ख़ैरु।